दोस्तों अॼु पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त धमाकेदार अपडेट तव्हांखे ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अॼु ज़बरदस्त बेहतरीन खां बेहतरीन अपडेट आई आहे। दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे हसीना जेका चाल खेॾी आहे गुरशेर खे ज़हर ॾेई मारण वारी, इहा चाल इन जे बाद में कंध में पइजण वारी आहे। छो त ड्रामे में मोड़ अहिड़ो आयो आहे, हाणे सभु कातिल ज़ाहिर कंदो चाकर ऐं सांवल ऐं चाकर खान। छो त उहे इहा ॻाल्हि कंदा त हीउ ज़हर जिते किथे ज़हर सां मारियो थो वञे, इहो कातिल त पोइ उंडे वारनि जे घर में इहो मसइलो थियो आहे त पोइ इन्हनि जो पंहिंजो आहे, या सिकू आहे या वरी जाबिर आहे। यानी हू ज़हर जे हिसाब सां पकड़ींदा। अगरि कंहिं ॿिए सां शइ सां इहे क़तलु करनि हा पोइ ॿी ॻाल्हि हुई। हिननि ज़हर ॾेई क़तलु कयो आहे, जो मक़सदु आहे त हाणे इहे पाण ई फासंदा। हिननि जो दिमाग़ु कमु नथो करे त ज़हर हर माण्हू खे ज़हर, हर माण्हू खे ज़हर, यानी जेको हिकिड़ो ई पकतो त सभु खून उन जी कंध में पवंदा। अहिड़े हिसाब सां गुरशेर जो बि ढींगो ढेरी थी वियो। दोस्तों जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻी त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।